जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सकन जी इरीगेशन ऑफिस में, जिते नवाब शाह थैलेसीमिया केयर सेंटर में 2300 खां मथे ॿार थैलेसीमिया जी बीमारी में मुब्तला आहिनि। अॼु हिते सकण में नेशनल प्रेस क्लब सकण तरफ़ां कैंप लॻाई वई आहे। अचो त हितां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू हिन बारे में छा था चवनि। नहीं थैलेसीमिया के मरीज़न लाइ असीं अतियो ॾियणु आया आहियूं, जेके माना थैलेसीमिया मरीज़न असांजी रत जी उन्हनि खे तमामु सख़्तु ज़रूरत आहे, उन्हनि खे असीं माना अतियो ॾियणु आया आहियूं। लगी आ रत जो असां रत ॾियण आया आहियूं ऐं असां सकरंड जे अवाम खे वधि में वधि अपील था कयूं त बाबा ही फलाही कमु आहे ऐं हिन में सवाब जो कमु आहे, महिरबानी करे अचनि ऐं पंहिंजो रत अचे ॾियनि। अॼु असां सकड़ में मौजूदु आहियूं ब्लड डोनेशन कैंप ते, जंहिंजो इंतज़ाम जेको आहे सो नेशनल प्रेस क्लब सकड़ पारां कयो वियो आहे। हिन कैंप ते जेके बि रत जो अतियो जमा थिए थियो उहो नवाब शाह में थैलेसीमिया सेंटर, जिते तक़रीबन 2300 ॿार जेको आहे सो रजिस्टर्ड आहिनि। उन्हनि खे हफ़्ते खां 10 ॾींहंनि ताईं रत जी ज़रूरत पवे थी। हिन सख़्तु गर्मीअ में ॾाढी कमी हूंदी आहे रत मिलण जी, पर मां सलाम थो पेश कयां नेशनल प्रेस क्लब सकण जे दोस्तनि खे, जिन हिमत करे अहिड़ी गर्मीअ में कैंप जो इंतज़ाम कयो। अॼु नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां हिते एरीगेशन ऑफिस में थैलेसीमिया जे मरीज़ ॿारनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप जो इनक़ाद कयो वियो आहे। दरअसल सकरंड हमेशह ब्लड डोनेशन कैंपुनि में पंहिंजो पाण मल्हायो आहे। सकरंड जा नौजवान निकिता आहिनि ऐं थैलेसीमिया वेलफेयर सोसाइटी खे जेको कसीर तइदाद में जेको ब्लड डोनेट थींदो रहे थो, उहो सकरंड मां बि थींदो रहे थो। अल्हम्दुलिल्लाह, ख़ुदा सकरंड जे नौजवाननि में इहा सलाहियत ॾिनी आहे जो हुननि में निकिरण जो ऐं क़ुर्बानी जो जज़्बो आहे। सो हींअर बि असां सकरंड जे नौजवाननि खे गुज़ारिश कयूं था, छो जो जेकॾहिं गर्मी में असां सभु इन ख़ौफ़ खां वेही रहंदासीं त बाबा गर्मी आहे, असांखे ब्लड डोनेट न करणु घुरिजे, त अगरि ईअं कंदासीं त पोइ ब्लड डोनेट कोन थींदो। हिन वक़्तु तक़रीबन 50 खां मथे रत जूं थैलियूं असांखे मिली चुकियूं आहिनि। हिन वक़्तु थैलेसीमिया केयर सेंटर नवाब शाह में 2300 ॿार रजिस्टर्ड आहिनि। उन्हनि मां 8 ॾींहं ते, 10 ॾींहं ते, 15 ॾींहं ते ॿार ईंदा आहिनि। हर रोज़ु तक़रीबन 100-120 जी तादाद में, जंहिंखे फ्री में रत, फ्री में दवाऊं, पिक एंड ड्रॉप, लंच सां गॾोगॾु लेबॉरेटरी जी जेकियूं टेस्टूं आहिनि उहे फ्री ऑफ कास्ट कयूं वञनि। थैलेसीमिया सेंटर की तरफ से यहाँ पर कैंप लगा है और सकरंड में काफ़ी लोगों ने ताउन किया है, काफ़ी ने मतलब कि ब्लड भी दिया है। इसमें कि यहाँ हम लोगों ने कैंप लगाया है आज सुबह, और यहाँ के सकरंड के लोगों ने हमें जो ब्लड दिया है बहुत डोनेट किया है, हमारी बहुत सपोर्ट की है इन्होंने, इसलिए हम इनके शुक्रगुजार हैं। इन बच्चों को उन्होंने बहुत ज़्यादा सपोर्ट दी है थैलेसीमिया के। यहाँ से जब सबसे हम काम करें, बहुत सकरंड वालों ने बहुत ही मतलब कि ब्लड डोनेट किया है हमें, शुक्रिया। हेॾी सख़्तु गर्मी जे करे जिते हींअर ब्लड मिलणु त तमामु घणो नामुमकिन आहे, जिते माण्हू ॾियण खां केयर कंदा, पर हिते सकरंड वासियुनि खे आउं सलाम पेश कयां थो त हेॾी सख़्तु गर्मी बावजूदि बि अॼु हिन असांजी जेका रिचल नेशनल प्रेस क्लब तरफ़ां मुफ़्त जेको थैलेसीमिया सेंटर आहे नवाब शाह में, जंहिंमें सवें ॿार आहिनि ज़ेर इलाज, जिन जी ज़िंदगी रत आहे, ऐं हिन गर्मी में उन रत जी खोट करे हीअ कैंप लॻी। ऐं हिन कैंप ते भरपूर नमूने सां माण्हू अचनि पिया ऐं डोनेशन ॾियनि था। पहिरीं त चेकअप न्यूज़ जी महिरबानी, जेका अॼु इंसानियत जी ख़िदमत जे लाइ लॻंदड़ कैंप में कवरेज करे रही आहे, ख़ासि करे सुहेल सकण जो जेको हिन जो रिपोर्टर आहे, असां सलाम पेश था कयूं त हुन हिन शइ खे प्रोमोट करण जे लाइ पंहिंजो सुबुह खां वठी किरदारु अदा कयो आहे। ऐं मीडिया जे थ्रू आऊं इहो पैगाम बि ॾियणु चाहींदुसि, इहो चवंदुसि त हीउ जेको ॿारनि जो रत जो जेको आहे अतियो, इहो हिकिड़ो इंसानियत जी ख़िदमत आहे। असां रोज़ा निमाज़ूं इहे पिणु चङो कमु, अञा को ॿियो फ़हम जंहिंसां पसिज पिरीअ खे वांगुरु, त हीउ जेको अमल आहे ही इंसानियत जो अज़ीम अमल आहे। असांजा नवाब शाह जे थैलेसीमिया केयर सेंटर में 2000 खां मथे ॿार आहिनि, तक़रीबन 2500 जे लॻभॻि, ऐं उहे हर 8 ॾींहं 15 ॾींहं हुननि खे रतु लॻे थो, ऐं हू जेके आहिनि से ज़िंदगी मौत जे कशमकश में मुब्तला आहिनि। असांखे घुरिजे त उन जे सोच में अचूं, असां उन इंसानियत वारे पंहिंजी अंदर में उहा इंसानियत वारी सोच पैदा करियूं, त जीअं उन्हनि मासूम ॿारनि जे लाइ असां फुड़ी फुड़ी कंदासीं न, त हिन सकरंड शहर में लखनि जी आबादी आहे।
जीअं त नवाब शाह थैलेसीमिया केयर सेंटर जेको आहे सो हुते मुनक़द कयो वियो आहे, काफ़ी सालनि खां वठी हले पियो। पहिरीं त सिंध जा माण्हू सभु तक़रीबन कराची वेंदा हुआ, पर पोइ किन दोस्तनि जी महिरबानी सां इहो सेंटर नवाब शाह में रखियो वियो, जिते अॼु 2300 खां 2500 ॿार उते जेको आहे सो नंढड़ा गुलड़नि जहिड़ा उते ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां कई ईंदा आहिनि। पोइ इंसानी दर्द रखण वारा माण्हू दोस्त जेके आहिनि हर मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपूं लॻाईंदा, जीअं आउं बि जेको आहे कुझु सालनि खां वठी हिते सकरनि में कैंपूं लॻाईंदो आहियां। ऐं मूंखे कल्ह टे ॾींहं दोस्तनि अचानक कॉल कई त यार रतु ख़तमु थी वियो आहे, नंढड़ा ॿार जेको आहे सो उन्हनि खे नींद आहे ॾाढी रत जी। पोइ मूं जेको आहे सो पंहिंजे दोस्त जेको असांजो नेशनल प्रेस क्लब जो सदर आहे ग़ुलाम क़ादिर चांडियो, उन सां जेको आहे सो राब्तो कयो, उनखे चयो त यार अचो त गॾिजी जेको आहे सो मासूम ॿारनि जी मदद कयूं। ऐं आउं जस ॾियां त उन असांजे सदर खे ऐं पूरी टीम खे, जिन जेको आहे मूंसां भरपूर तावन कयो ऐं शहर जे माण्हुनि भरपूर तावन कयो ऐं बहितर खां बहितर जेको आहे मोट ॾिनी अथनि। तव्हांजे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियो, हिननि जो इहो ई चवणु आहे त हिकु रतु ॾियणु हिकु नेकी जो कमु आहे ऐं रतु ॾियणु खपे, छो जो थैलेसीमिया में जेके मुब्तला मरीज़ आहिनि उहो हिन रत जे सहारे जीअंदा आहिनि, इन रत जे सहारे उन्हनि जी ज़िंदगी जो दारोमदार हलंदो आहे ऐं रतु ॾियणु हिकु नेकीअ जो कमु आहे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु सोहेल चांडियो, जेकब न्यूज़ सकरंड।